सुल्तानपुर लग चौणास में हारी बचायो एहतजाजी रैली कढी वई। मोहम्मद जादल मंगी, जमींदार हाजी अली मोहम्मद मेहर, गंवर फकीर मंगरियो, मियां खैरुद्दीन अब्दुल कयूम जी क़यादत में बाती चौक खां कढी वई। रैली जलाल कोट रोबर खां थींदी चौटास पहुती, जिते सोए हारियन, आबादकारन, जमींदारन, शागिर्दन, सियासी समाजी तंजीमन जे कारकुनन शिरकत कंदे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मोहम्मद जादल मंगी, आबादकार अगवान रईस गुलाम हुसैन चाचड़, अब्दुल कयूम ऐं ॿियनि चयो त सिंध जी ज़राअत ऐं मैशियत खे सिंध हुकूमत ऐं ज़राअत खाते हथ सां तबाह कयो आहे। ज़रई आफ़ीसरनि, जाली कंपनियुनि, जाली दवाउनि, बिज भाण ऐं जाली डीलरनि, FOs ऐं कंपनियुनि जी नुमाइंदनि SOs पाण तयार करे ज़राअत सां वाबस्ता हारियनि ऐं आबादकारनि जो मुआशी तौर ते क़त्ल कयो आहे। असीं वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस गुलजार अहमद, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट अहमद अली शेख खां मुतालबो कयूं था त फिलफोर जाली ऐं मुनाफ़ाखोरनि माफ़िया ख़िलाफ़ मथां कानूनी कार्रवाई कई वञे। सिंध ऐं ख़ासि तौर ज़िले सखर खे आफ़त ज़दा करार ॾेई आबादकारनि जी ढल, ज़रई बेकन ऐं गैर मियारी दवाउनि जी कंपनियुनि जा कर्ज़ माफ़ कराया वञनि ऐं गैर कानूनी कंपनियुनि खे बंदि कयो वञे। जीअं पंजाब हुकूमत पंजाब जी अवाम लाइ 13,000 फ़ी एकड़ किसान पैकेज जो मुआवज़ो ॾियण जो ऐलान कयो आहे। अहिड़ी तरह सिंध हुकूमत भी सिंध जे आबादकारनि ऐं हारियनि खे मुआवज़ो अदा करे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।